बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे भलेकार। मां आहियां सईद सारंग। अॼु असां क्लास 9th इंग्लिश जो लेसन 4 आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कंदासीं द ग्रेट विजनरीज़, यानी अज़ीम बसीरतमंद। द टीचर असाइंड द क्लास अ प्रोजेक्ट फॉर द समर वेकेशंस टाइटल द ग्रेट विजनरीज़। उस्ताद शागिर्दनि खे उन्हारे जे मोकिलण लाइ हिकु प्रोजेक्ट ॾिनो जंहिंजो उनवान हो अज़ीम बसीरतमंद। The students were asked to work in groups of 4 and find information about the Quaid-e-Azam and Allama Iqbal, the two great visionary leaders of the Pakistan movement. शागिर्दनि खे चइनि जे टोलनि में कमु करण ऐं पाकिस्तान जे तहरीक जे ॿिनि अज़ीम बसीरत अफ़रोज़ अॻुवाणनि क़ाइद-ए-आज़म ऐं अलामा इक़बाल जे बारे में मालूमात ॻोल्हण लाइ चयो वियो। They were asked to develop a booklet, a newspaper edition, or any other form of visual presentation based on the collected information. उन्हनि खे गॾु मालूमात जे बुनियाद ते हिकु किताबड़ो, अख़बारी एडिशन या कंहिं क़िस्म जी बसरी नुमाइशी पेशकश लाइ चयो वियो। The members of one of the groups decided to split up the information gathering task. Huma and Tahira offered to look up information on some aspects of Jinnah's life, while Lubna and Farheen agreed to find information about Allama Iqbal. उन्हनि ग्रुपनि मां हिकु ग्रुप जे रुकननि मालूमात जमा करण जे कम खे विरहाइण जो इरादो कयो। हुमा ऐं ताहिरा जिन्नाह जे ज़िंदगीअ जे कुझु पहलुअनि ते मालूमात ॻोल्हण जी पेशकश कई, जॾहिं त लुबना ऐं फरहीन अलामा इक़बाल बाबति मालूमात सहेड़ण जी हामी भरी। They decided to share the information with each other through emails. उन्हनि फ़ैसिलो कयो त हू ईमेल जे ज़रिए पाण में मालूमात जी मटा छटा कंदा। Here are some of their emails. हिते उन्हनि जूं कुझु ईमेल्स ॾिनियूं वञनि थियूं। पहिरीं ईमेल आहे हुमा ॾांहुं ताहिरा खां। ताहिरा लिखे थी, Here is some information that I have found about the Quaid-e-Azam. ही कुझु मालूमात आहे जेका मूं क़ाइद-ए-आज़म जे बारे में ॻोल्ही आहे। पर्सनालिटी एंड अचीवमेंट्स, हुन जी शख़्सियत ऐं हुन जूं कामयाबियूं। क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्नाह was one of the most dynamic personalities of South Asia. क़ाइद-ए-आज़म ॾखण एशिया जे सभ खां वधीक मुतहरिक ऐं मुस्बित शख़्सियतुनि मां हिकु आहे। His message of unity, faith and discipline and his determination and steadfastness, if made the guiding principles of the nation, can speedily set the nation on the path of progress and prosperity. उन जो पैगाम इत्तेहाद, ईमान ऐं तंज़ीम ऐं संदसि मज़बूत इरादे ऐं साबित क़दमी, जेकॾहिं क़ौम उन्हनि खे रहनुमा उसूल बनाया हुजनि हा त क़ौम खे निहायत तेज़ीअ सां तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जे रस्ते ते विझी पई सघिया। He was one of the top barristers of Bombay. हू बम्बई जे वॾनि वकीलनि मां हिकु हो। But his greatest achievement, which is unparalleled in the recent history of the world, is the creation of Pakistan. पर संदसि अज़ीम कारनामो, जेको दुनिया जी हालिया तारीख़ में जंहिंजो कोई मिसाल नाहे, उहो पाकिस्तान जी तख़लीक़ आहे। The world has seen many leaders who have obtained an independence for their people from undesired rulers. दुनिया केतिरनि ई अॻुवाननि खे ॾिठो आहे जन पंहिंजे माण्हुनि लाइ नापसंदीदा हुक्मराननि खां आज़ादी हासिल कई। But few have achieved what the Quaid-e-Azam did. He created a new country. पर उन्हनि मां कुझु माण्हुनि खे इहो हासिल थियो जेको क़ाइद-ए-आज़म हासिल कयो। उन हिकु नओं मुल्क तख़लीक़ कयो। He led the Muslims of the subcontinent to achieve an independent state called Pakistan, where they could live honorably according to the teachings of their faith and culture. उन हिकु आज़ाद रियासत जंहिंखे पाकिस्तान चइजे थो हासिल करण लाइ नंढे खंड जे मुस्लमाननि जी अॻुवाणी कई, जिते उहे पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे दीन जी तालीमात ऐं सक़ाफ़त तहत रही सघनि। रिगार्ड्स ताहिरा। ॿी ईमेल आहे ताहिरा ॾांहुं हुमा जी। हुमा लिखे थी त ताहिरा, Here is some more information that we can add in this section. ताहिरा ही कुझु वधीक मालूमात आहे जेका हिन हिसे में शामिल करे सघिजे थी। Moreover, Muhammad Ali Jinnah was the only leader in British India who was popular not only among the Muslims but also had a great respect among the people of other faiths, including the Hindus,
क्रिश्चियंस, सिख्स एंड पारसीस। उन खां अलावा मोहम्मद अली जिन्ना बरतानवी इंडिया जो अॻुवाण हो, जेको न सिर्फ़ मुसलमाननि में मशहूर हो बल्कि ॿिए दीन जा मञींदड़ बि संदसि तमामु एहतराम कंदा हुआ, जिन में हिंदू, ईसाई, सिख ऐं पारसी शामिल हुआ। Due to his tolerance and acceptance of all faiths, some Hindu leaders like Gokhale and the famous Hindu poetess Sarojini Naidu called him the best ambassador of Hindu-Muslim unity. सभिनी दीननि जे लाइ उन जी रवादारी ऐं क़बूलियत सबबि खेसि हिंदू अॻुवाण जीअं गोखले ऐं मशहूर हिंदू शाइरा सरोजनी नायडू खेसि हिंदू मुस्लिम इतिहाद जो बहितरीन सफ़ीर चयो आहे। बेस्ट विशिस हुमा। ॿी ईमेल आहे हुमा ॾांहुं ऐं उहा ही ईमेल मोकिलण वारी आहे फरहीन। फरहीन लिखे थी त हुमा एंड ताहिरा, यू माइट वांट टू एड दिस वाइटल ऑफ इंफॉर्मेशन इन द सेक्शन। हुमा ऐं ताहिरा, तव्हां हिन हिस्से में अहम मालूमात शामिल करणु चाहींदो ही। However, he was very clear about one thing: while Pakistan would be a state where the Muslims would be free to practice the teachings of their faith and to prosper economically, वधीक इहो त हिकु शइ जे बारे में खेसि कोई शक न हो, उहा इहा त पाकिस्तान हिकु अहिड़ी रियासत थींदी जिते मुस्लमान पंहिंजे दीन जी तालीमात ते अमल करण लाइ आज़ाद ऐं माली तौर ते ख़ुशहाल हूंदा। This is in no way mean that the people of other faiths living in the geographical boundaries of the new state would in any way be lesser citizens. इन जो कंहिं बि रीति इहो मतिलबु न आहे त ॿियनि मज़हबनि जा माण्हू जेके हिन रियासत जी जोग्राफियाई हदुनि जे अंदरि रहाइश पज़ीर थींदा, कंहिं बि तरह घटि दर्जे जा शहरी हूंदा। फरहीन। ॿी ईमेल आहे हुमा ॾांहुं ऐं ईमेल करण वारी आहे ताहिरा। ताहिरा लिखे थी त थैंक यू हुमा, I agree with you. Now here is some more information about him. महिरबानी हुमा, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। हाणे ही कुझु वधीक इंफॉर्मेशन आहे उन जे बारे में। Political acumen and contribution. Initially, Quaid-e-Azam was a strong proponent of Hindu-Muslim unity and an active member of the Indian National Congress. शुरू में Quaid-e-Azam हिंदू मुस्लिम इत्तेहाद जो वॾो हामी हो ऐं इंडियन नेशनल कांग्रेस जो हिकु सरगर्म कारकुन पिणु हो। But as an outstanding political leader, he very soon sensed that the Indian National Congress was leading the Hindus of the subcontinent towards Hindu-Muslim polarization. पर हिक गैर मामूली सियासी अॻुवाण जी हैसियत सां खेसि जल्द ई एहसास थी वियो त इंडियन नेशनल कांग्रेस नंढे खंड जे हिंदुनि खे हिंदू मुस्लिम तफ़रीक़ तरफ़ करे रही आहे। This he realized would result in political and economic victimization of the Muslims in the region. उन करे हुनखे एहसास थियो त उन जो नतीजो इलाइक़े में मुस्लमाननि खे सियासी ऐं मुआशी निशानो बणाइण निकिरंदो। Therefore, he decided to leave the Congress and join the Muslim League. उन जे करे उन्हनि कांग्रेस छॾण जो फ़ैसिलो कयो ऐं मुस्लिम लीग में शामिल थी वियो। Soon after joining the Muslim League, he became its president. मुस्लिम लीग में शामिल थियण खां पोइ जल्द ई उन जो सदर बणियो। He very intelligently pleaded the case of a separate homeland for the Muslims and succeeded in getting Pakistan. उन तमामु अकुलमंदीअ सां मुसलमाननि जे लाइ हिकु अलॻि वतन जो मुआमिलो उथारियो ऐं पाकिस्तान हासिल करण में कामयाब थियो। This was despite a strong opposition from the two big power players in British India, the ruling British and the majority Hindus. ही सभु बरतानवी इंडिया जे ॿिनि वॾियुनि ताक़तुनि जे खिलाड़ियुनि, अंग्रेज़ हुकुमरान ऐं हिंदू अक्सरियत जी शदीद मुखालिफ़त जे बावजूद मुमकिन थियो। Have you found some more information? छा तव्हां कुझु वधीक मालूमात ॻोल्ही आहे? ताहिर। ॿी ईमेल आहे लुबना ॾांहुं हुमा जी। हुमा लिखे थी, थैंक यू फरहीन, वी विल डेफिनेटली एड दिस। महिरबानी फरहीन, असां यकीनन इन खे शामिल कंदासीं। नाउ हियर इज़ द विजन दैट द क़ाइद हैड फॉर पाकिस्तान। हाणे ही आहे पाकिस्तान जे बारे में क़ाइद आज़म जो तसवुर। एस्पिरेशन फॉर पाकिस्तान, पाकिस्तान जे लाइ क़ाइद आज़म जो जज़्बो। Quaid-e-Azam envisioned Pakistan as a nation state, ensuring equal rights for all citizens of Pakistan. Quaid-e-Azam पाकिस्तान जो तसवुर हिकु अहिड़ी क़ौमी रियासत जो कयो जिते पाकिस्तान जे सभिनी शहरियुनि जा हक़ बराबर हूंदा। On August 11, 1947, the Quaid-e-Azam on his election is the first president of the Constituent Assembly of Pakistan declared, "You are free."
You are free to go to your temples. You are free to go to your mosques or to any other place of worship in the state of Pakistan. 11 अगस्त 1947 ते पाकिस्तान जे आइन साज़ असेंबलीअ जे पहिरियों सदर चूंडण ते कायदे आज़म ऐलान कयो, तव्हां आज़ाद आहियो। पाकिस्तान जी हिन रियासत में तव्हां पंहिंजे मंदर में वञण लाइ आज़ाद आहियो। तव्हां पंहिंजे मस्जिद में वञण लाइ या वरी इबादत जे कंहिं बि जाइ ते वञण लाइ आज़ाद आहियो। We are starting in the days when there is no discrimination, no distinction between one community and another. असां उन्हनि ॾींहनि खां शुरू करे रहिया आहियूं जॾहिं कंहिं हिक क़ौम या ॿिए में कोई फ़र्क़ु नाहे, काई तफ़रीक़ नाहे। We are starting with this fundamental principle that we are all citizens and equal citizens of one state. असां उन बुनियादी उसूल सां शुरू करे रहिया आहियूं त असां हिक रियासत जा शहरी ऐं बराबर जा शहरी आहियूं। He also wanted Pakistan to be a state where justice and merit prevailed. हू पाकिस्तान खे हिकु अहिड़ी रियासत बणाइण पियो चाहे जिते इंसाफ़ ऐं अहलियत हुजे। He wanted the people of Pakistan to be united and to work towards making this new country an exemplary state. हू चाहे पियो त पाकिस्तान जा माण्हू मुतहद थी वञनि ऐं गॾिजी हिन नए मुल्क खे हिकु मिसाली रियासत बनाए। He said, "My guiding principles will be justice and complete impartiality, and I am sure that with your support and cooperation, I can look forward to Pakistan becoming one of the greatest nations of the world." उन चयो, मुंहिंजो रहनुमा उसूल इंसाफ़ ऐं मुकमल गैर जानिबदारी हूंदो ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांजे मदद ऐं सहकार सां पाकिस्तान खे दुनिया जे अज़ीम क़ौमुनि मां हिकु थींदे ॾिसां थो। Alas, this great leader had to leave this world before he could transform his ideals into practical steps. अफ़सोस, पंहिंजे तसवुरनि खे अमली क़दमनि में आणण खां अॻु में ई हिन अज़ीम अॻुवाण खे हीअ दुनिया छॾे वञणो पियो। It is now our responsibility to set the future directions for the great country by implementing the Qaid's vision of Pakistan. हाणे असांजी ज़िम्मेवारी आहे त पाकिस्तान जे लाइ क़ाइद आज़म जे तसवुर खे लागू करे असां हिन अज़ीम मुल्क खे मुस्तक़बिल जा तरफ़ मुतयन करियूं। If we truly want to pay homage to our great Qaid, we should try and do the things he wanted us to do and not merely praise what he did. जेकॾहिं असां सही माननि में पंहिंजे अज़ीम अॻुवाण खे ख़िराज तहसीन अदा करणु चाहियूं था त असांखे अहिड़ियूं शयूं करण जी कोशिशि करणु घुरिजे जेकी हू चाहे पियो त असां करियूं, ऐं जेको कुझु हुन कयो उन जी सिर्फ़ु तारीफ़ न करियूं। On every Independence Day, we should think of what we need to do to take Pakistan forward on the way to peace and prosperity. हर योम आज़ादीअ ते असांखे इहो सोचणु घुरिजे त पाकिस्तान खे अमुन ऐं ख़ुशहालीअ जे रस्ते ते अॻिते वठी वञण लाइ असांखे छा करण जी ज़रूरत आहे। I think we now have enough information about the Qaid-e-Azam. Let's see what Lubna and Farheen find about Allama Iqbal. ताहिरा, मुंहिंजे ख़्याल में क़ाइद आज़म बाबति असां वटि काफ़ी मालूमात आहे। ॾिसूं त लुबना ऐं फ़रहीन अलामा इक़बाल जे बारे में छा गॾु कयो आहे। We will then meet and decide how to present all this information. पोइ असां मिलंदासीं ऐं इहो फ़ैसिलो कंदासीं त असांखे इहा मालूमात कीअं पेश करणी आहे। बेस्ट विशेस फुमा। हाणे ईमेल आहे फ़रहीन ॾांहुं लुबना लिखे थी, चवे थी त Now that my cousin's wedding is over, I have managed to find the following information about the poet of the East. हाणे मुंहिंजे सौट जी शादी थी चुकी आहे त मां शाइर मशरिक़ जे बारे में हीअ इंफॉर्मेशन हीअ मालूमात जमा करे सघी आहियां। पर्सनैलिटी एंड अचीवमेंट, हुन जी शख़्सियत ऐं हुन जूं कामयाबियूं। अलामा मोहम्मद इक़बाल, द पोइट ऑफ द ईस्ट, वॉज नो डाउट अ ग्रेट पोइट, बट पोइट्री वॉज ओनली वन ऑफ हिज मैनी अकॉम्प्लिशमेंट्स। इन में कोई शक न आहे त शाइर मशरिक़ अलामा इक़बाल हिकु अज़ीम शाइर हो, पर शाइरी संदसि कारनामनि मां हिकु आहे। He began his professional career as a professor of Arabic at Oriental College, Lahore, after doing his MA in 1899. उन 1899 ईस्वी में पंहिंजी पेशेवराना ज़िंदगीअ जी शुरूआत MA करण खां पोइ ओरिएंटल कॉलेज लाहौर मां अरबीअ जे हिकु प्रोफेसर जी हैसियत सां कई। In 1905, he went to London to study law and received a law degree. 1905 ईस्वीअ में पाण कानून जो मुतालियो करण लाइ लंडन हलियो वियो ऐं कानून जी डिग्री हासिल कयईं। He thus became a barrister by profession. उहो पाण पेशे जे लिहाज़ खां हिकु वकील बणियो। But this does not mean that he gave up everything else. पर इन जो इहो मतिलबु न आहे त हुन हर शइ खे तर्क करे छॾियो। This versatile person continued his quest for knowledge
in various fields, and in 1908 he was awarded a PhD degree by the Munich University in Germany for his work on Persian philosophy. उन हुमागीर शख्सियत मुख़्तलिफ़ मैदाननि में इल्म जी तलाश जारी रखी ऐं 1908 ईस्वीअ में ईरानी फ़लसफ़े ते उन जे कम जे करे जर्मनीअ जी म्यूनिख यूनिवर्सिटीअ खेसि PhD जी डिग्री ॾिनी. That is why he is also known as Dr. Muhammad Iqbal. उन जे करे उनखे डॉक्टर मोहम्मद इक़बाल जे नाले सां बि ॼातो वञे थो. बेस्ट रिगार्ड्स, लुबना. ॿी ईमेल आहे हुमा ॾांहुं. ईमेल करण वारी आहे फरहीन. फरहीन लिखे थी त थैंक्स लुबना, हियर इज़ द इंफॉर्मेशन दैट आई हैव फाउंड. महिरबानी लुबना, ही उहा मालूमात आहे जेका मूंखे मिली आहे. Political acumen and contribution. Allama Iqbal also took an active part in politics and worked for the cause of the Muslims of South Asia. Allama Iqbal सियासत में भी हिस्सो वरितो ऐं ॾखण एशिया जे मुस्लमाननि जे काज़ लाइ सबब जे लाइ कमु कंदो रहियो. He was elected as a member of the Punjab Legislative Council in 1926, a post he held till 1929. उनखे 1926 ईस्वीअ में पंजाब जी कानून साज़ काउंसिल जो रुकन चूंडियो वियो. 1929 ईस्वीअ ताईं पाण उन उहिदे ते फाइज़ रहियो. By then he had become deeply involved with the Muslim League activities. उन वक़्त ताईं हू मुस्लिम लीग जे सरगर्मियुनि में तमामु घणो हिसो वठंदो हो. Due to his commitment to the cause of Muslim rights in India, he was soon elected as the president of the Punjab branch of the All India Muslim League, a post he held till the time of his death. इंडिया में मुस्लमाननि जे हक़नि जे मक़सद सां उन जे उन ख़ुलूस सबबि हू जल्दी ऑल इंडिया मुस्लिम लीग जी पंजाब शाख जो सदर चूंडिजी वियो, जेको वफ़ात वक़्त ताईं उन उहिदे ते फाइज़ रहियो. One of the Iqbal's biggest political contributions is his Allahabad address, which he delivered in 1930 when he presided over the Allahabad meeting of the All India Muslim League. अलामा इक़बाल जे वॾनि सियासी कामयाबियुनि मां हिकु उन जो अलाहाबाद वारो ख़िताबु आहे, जेको 1930 ईस्वीअ में हुन ॾिनो हो, जॾहिं ऑल इंडिया मुस्लिम लीग जी अलाहाबाद जे जलसे जी सदारत करे रहियो. It was on this historical occasion that he made a definite demand for a separate Muslim state in South Asia. इहो ई उहो तारीख़ी मौक़ियो हो त हुन ॾखण एशिया में अलॻि मुस्लिम रियासत जो वाज़िह मुतालबो कयो. In his presidential address, Dr. Iqbal said, India is a continent of human groups belonging to different races, speaking different languages, and believing in different religions. पंहिंजे सदारती ख़िताब में डॉक्टर इक़बाल चयो, इंडिया इंसानी गुरूहनि जो हिकु खंडु आहे जेके मुख़्तलिफ़ नसुलनि सां तालुक़ रखनि था, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइनि था ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि खे मञनि था. The Muslims demand to create a Muslim India within India is in no way without justice. मुसलमान इंडिया जे अंदरि मुस्लिम इंडिया ठाहिण जो मुतालबो कनि था ऐं कंहिं बि रीति इंसाफ़ खां बग़ैर न आहे. For my part, I would like to go one step further. I would like to see the Punjab, Northwest Frontier Province, Sindh and Balochistan unite under a single Muslim state. जैसे मुंहिंजो वास्तो आहे, मां हिकु क़दम अञा अॻिते वधणु चाहींदुसि. मां पंजाब, NWFP, सिंध ऐं बलोचिस्तान खे हिकु वाहिद मुस्लमान रियासत तहत मुतहद ॾिसणु चाहियां थो. However, this demand shocked both the Hindus and the British alike, and they both opposed it. इन मुतालिबे हिंदुनि ऐं अंग्रेज़नि ॿिन्ही खे हैरत में विझी छॾियो ऐं ॿिन्ही उन जी मुख़ालिफ़त कई. This demand for a separate state for Muslims took such firm root that at its meeting in Lahore on March 23, 1940, the Muslim League passed a resolution demanding a separate state for the Muslims of India. मुसलमाननि जे लाइ हिकु अलॻि रियासत जे मुतालिबे अहिड़ी मज़बूत पाड़ पकड़ी जो 23 मार्च 1940 ईस्वीअ ते लाहौर में थींदड़ पंहिंजे इजलास में मुस्लिम लीग हिकु करारदाद मंज़ूर कई, जंहिंमें इंडिया जे मुसलमाननि लाइ हिकु अलॻि रियासत जो मुतालबो कयो वियो. This resolution is known as the Pakistan Resolution. हिन करारदाद खे करारदाद पाकिस्तान जे नाले सां ॼातो वञे थो. From this point onwards, all efforts were directed towards this end, culminating in the creation of Pakistan on August 14, 1947. इन नुक़्ते खां पोइ सभिनी कोशिशुनि जो रुख़ उन जे इख़्तिताम जे तरफ़ मोड़ियो वियो, जेको 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते पाकिस्तान जे तख़लीक़ सां गॾु इख़्तिताम पज़ीर थियो. ॿी ईमेल आहे हुमा ॾांहुं, करण वारी आहे ताहिरा. ताहिरा लिखे थी, Moreover,
He had clear ideas about what Muslims should do. वधीक इहो त उन जी सोच वाज़े हुई त मुस्लमाननि खे छा करणु घुरिजे. Aspirations for Muslims. मुस्लमाननि जे लाइ कामयाबीअ जो जज़्बो. Lubna and Farheen, both of you have collected excellent information about Allama Iqbal. Lubna and Farheen, तव्हां ॿिन्ही Allama Iqbal जे बारे में बेहतरीन मालूमात जमा कई आहे. While we all know what the Qaid-e-Azam did, we often do not exactly recall the role of Allama Iqbal in this creation. असां जॾहिं त ॼाणूं था त Qaid-e-Azam छा कयो, पर असां अक्सर तख़लीक़ पाकिस्तान में Allama Iqbal जे किरदार खे उन नमूने यादि नथा कयूं. Allama Iqbal died in 1938, 9 years before the creation of Pakistan. Allama Iqbal पाकिस्तान ठहण खां 9 साल अॻु 1938 ईस्वीअ में वफ़ात करे वियो. But he played a major role in the creation by planting the seeds of a separate state for the Muslims of India in people's minds. पर माण्हुनि जे ज़हननि में इंडिया जे मुस्लमाननि जे लाइ हिकु अलॻि रियासत जो ॿिज छटे उन जे तख़लीक़ में हिकु अहम किरदारु अदा कयो. Qaid-e-Azam praised Iqbal's role in a message on his death. To me, he was a friend, guide and philosopher. And during the darkest moments through which the Muslim League had to go, he stood like rock. उन जी वफ़ात ते हिकु पैगाम में Qaid-e-Azam ने Allama Iqbal जे किरदार जी तारीफ़ कई ऐं चई त मुंहिंजे लाइ हू हिकु दोस्त, अॻवान, फ़लसफ़ी हो ऐं मुस्लिम लीग खे जिन ऊंदाहीअ वारनि लम्हनि मां गुज़रणो पियो हू उन में हिकु पहाड़ वांगुरु बणियो रहियो. Allama Iqbal had a great love for Islam. He always advised the Muslims to remain true to their faith and to practice it in letter and spirit. Allama Iqbal इस्लाम सां तमामु घणी मुहबत कंदो हो. उन सदाईं मुस्लमाननि खे पंहिंजे दीन सां सचे रहण जी सलाह ॾिनी ऐं सख़्तीअ सां अमल करण जी तलक़ीन कई. In his Allahabad address, he said, I have learned one lesson from the history of Muslims. पंहिंजे अलाहाबाद वारे ख़िताब में उन फरमायो, मां मुस्लमाननि जी तारीख़ मां हिकु अहम सबक़ सिखियो आहे. At different moments in their history, it is Islam that has saved Muslims and not Muslims that have saved Islam. उन्हनि जी तारीख़ में ॾुखियनि लम्हनि में इहो इस्लाम हुयो जंहिं मुस्लमाननि खे बचायो, न कि मुस्लमान जन इस्लाम खे बचायो. If today you put your faith in Islam, you will become strong and united once again and save yourself from complete destruction. जेकॾहिं तव्हां इस्लाम ते पंहिंजो यकीन क़ाइमु रखो त तव्हां हिकु दफ़ो ॿीहर मज़बूत ऐं मुतहद थी वेंदव ऐं पंहिंजो पाण खे मुकमिल तबाहीअ खां बचाए वठंदव. ताहिरा. Thank you.